इहो शोर घरे घरा ॾाढो सुठो ऑफिसरा। इहो शोर घरे घरा ॾाढो सुठो ऑफिसरा। तंहिंखे मौला वधाए जंहिंजो नालो मसूद बंगश। तंहिंखे मौला वधाए जंहिंजो नालो मसूद बंगश। हिकु भेरो वरी ॿीहर भलीकार था चऊं वेलकम वेलकम एसएसपी मसूद बंगश। वेलकम वेलकम एसएसपी मसूद बंगश। वेलकम वेलकम एसएसपी मसूद बंगश। असां पुलिस डिपार्टमेंट के बहादुर ऐं बेहतरीन पुलिस ऑफिसर मसूद बंगश साहब जन के लाड़काणे अचण ते दिल जी गहराई सां भले कार चऊं था। आहे सच्चन जो साथी अल्लाह दे से हयाती। डिपार्टमेंट जी आजान दोहारने आकाती। आहे सच्चन जो साथी अल्लाह दे से हयाती। डिपार्टमेंट जी आजान दोहारने आकाती। एक भेरो वरी ॿीहर भलीकार था चऊं वेलकम वेलकम एसएसपी मसूद बंगश। वेलकम वेलकम एसएसपी मसूद बंगश। आयो मसूद बंगश साहब थींदा पूरा हाणे ख़्वाब। थींदो वमन जो धारी छो त माण्हू नवाब। आयो मसूद बंगश साहब थींदा पूरा हाणे ख़्वाब। थींदो वमन जो धारी छो त माण्हू नवाब। हिकु भेरो वरी ॿीहर भलीकार था चऊं वेलकम वेलकम एसएसपी मसूद बंगश। वेलकम वेलकम एसएसपी मसूद बंगश। बेरोही जावेद गीतो ठाहियो राजा समय आहे गायो। कोयल स्टूडियो जे तरफ़ां आसिफ शेख ठहरायो। बेरोही जावेद गीतो ठाहियो राजा समय आहे गायो। कोयल स्टूडियो जे तरफ़ां आसिफ शेख ठहरायो। हिकु भेरो वरी ॿीहर भलीकार था चऊं वेलकम वेलकम एसएसपी मसूद बंगश। वेलकम वेलकम एसएसपी